जिथे वॾे तादाद में शागिर्द होली के ॾिण जे हवाले सां होली की खुशियूं मल्हाए रहिया आहिनि उस्ताद भी होली की खुशी में शामिल आहिनि प्रिंसिपाल भी इन कॉलेज जो शामिल आहे। अचो तो उनखां पुछूं तो उन्होंने होली जो ॾियारो कीअं मल्हायो ऐं उन्हनि कहिड़ी खुशी जो इज़हार करे रहिया आहिनि। अजीबा अॼु हिते जेको आहे ज़बरदस्त कॉलेज में तव्हां जेको होली जो ॾिणु मल्हायो पिया कीअं मल्हायो केतिरो इंजॉय कयो? ॾाढो ज़बरदस्त मल्हायो वियो आहे। सभिनी पंहिंजे दोस्तनि सां क्लास वासियुनि सां इहो होली जो ॾींहुं मल्हायो वियो आहे। पहिरियों दफ़ो असांजो हिन कॉलेज में मल्हायो वियो आहे। ऐं हर साल असां मल्हाईंदा आहियूं। वैसे होली सुभाणे आहे अॼु असां हिकिड़ो ॾींहुं अवल मल्हायो आहे जीअं सभु इंजॉय कयूं। सभु छुटी खां पोइ असां सर प्रिंसिपल खां इजाज़त वठी असां पंहिंजो होली जो ॾींहुं मल्हायो आहे। ॾाढो ख़ुशी थी थिए। सभु दोस्त जो स्टूडेंट्स वगैरह सब पाण में नचूं था असां दोस्त सब हिक ॿिए खे होली रंग हणूं था। ॾाढी खुशी महसूस थी तमामु मज़ो वरितोसीं हिक ॿिए खे रंग हयासीं पाण में दोस्तनि माना सुठे नमूने मज़ो वरितोसीं। सब स्टूडेंट्स जेके आहिनि शागिर्द सभु गॾु आहिनि ऐं अॼोको ॾियारो कीअं पियो लॻे? अॼोको ॾियारो तमामु बहितरीनु लॻे थो। जीअं त तव्हां ॾिसो था सभु असां क्लास वारनि असांखे इलाही सुठो थो लॻे। फर्स्ट टाइम असां इहा मल्हाई आहे ऐं असांखे इलाही सुठो एक्सपीरियंस थियो आहे। कीअं रहियो सभु शागिर्दियाणियूं गॾु रंग हिक हणनि पिया मज़ाक थिए पई ऐं अहिड़ो ॾिणु जेको आहे माण्हू गॾिजी मल्हाए थो? हा इलाही सुठो थो फील थिए ऐं ॿियो त सभु फ्रेंड्स सां त इलाही अञा वधीक थो फील थिए। ऐं ॿियो त असां में मुस्लिम्स में इहा आहे न ऐं हिंदुनि सां गॾु असां थोरो मुस्लमान कंदा आहिनि पर अॼु कोई बि मुस्लमान या हिंदू धारनि था लॻनि सभु पाण में असां यूनिटी सां मल्हायूं था। तमामु सुठो फील थो थिए असांखे। जी हा ख़बर मल्हाइणु घुरिजनि इन सां यूनिटी वधे थी माण्हुनि में। तव्हां भाऊ कीअं मल्हायो अॼोको ॾियारो? अॼोको ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रियो। हिननि मैनेजमेंट वारनि जे तरफ़ां असां ॾाढो इहो प्रिंसिपल ऐं असां प्रिंसिपल जो शुक्र अदा करे था चाहियूं जो असांखे ज़ेबिस्ट में पहिरियों दफ़ो होली हो ॾाढो मज़ो आयो। वैसे त असां घर में कंदा आहियूं पर फर्स्ट टाइम हिते स्कूल में असांखे ॾाढो मज़ो आयो। असां सभिनी टीचर्स ऐं ज़ेबिस्ट वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे हिन मौक़े ते शामिलु कयूं। एतिरी ख़ुशी थिए बि सभु गॾिजी जेको आहे ॾींहुं मल्हायो पिया हिक ॿिए खे रंग हणूं पिया? हाँ ॾाढी खुशी थी। हिंदू ही न बल्कि मुसलमान भी ॾाढो मज़ो कयो। सिर्फ़ या हिंदू ऐं मुसलमान ॿिन्हिनि गॾु ऐं ॾाढा कलर्स ॾाढा हिक ॿिए खे आया असांखे ॾाढो मज़ो आयो। अॼोको ॾियारो मल्हाए करे ॾाढी ख़ुशी थी। असां आहियूं बेसिकली असां मुसलमान आहियूं पर पंहिंजे हिंदू भेणनि ऐं भाइरनि सां होली मल्हाए करे ॾाढो ख़ुशी थियो। दोस्तनि सां टीचर्स सां मज़ो कयोसीं ॾाढो हिक ॿिए खे कलर लॻाए करे। ॾाढी ख़ुशी थी थिए। सभिनि जा चेहरा नज़र ई नथा अचनि। सभु कलर्स में मशहूरु आहिनि। केतिरा कलर्स इस्तेमालु थिया? इलाही कलर इस्तेमालु थिया आहिनि। 5 कलर्स इस्तेमालु थिया आहिनि जेके सभिनी हिक ॿिए खे हया आहिनि प्यार में। सभिनी फ्रेंड्स या छोकिरनि पाण खे हया आहिनि छोकिरियुनि पाण खे हया आहिनि कलर्स पाण में। बीइंग ए प्रिंसिपल अॼु निहायत ई ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। ख़ुशीअ जो मक़ाम आहे मुंहिंजे लाइ ख़ुशूसन त मुंहिंजे आयामकारीअ में कॾहिं ही असांजे ज़ेबस्ट IMC में होलीअ जो ॾिणु कॾहिं न मल्हायो वियो आहे। शागिर्दियाणियुनि जे इसरार ते उन्हनि जे रिक्वेस्ट ते हीअ असां ॾींहुं जेको आहे उहो मल्हायूं था। अच्छा तव्हां साईं उस्ताद आहियो हिते तव्हां ॿुधायो अॼु ॾींहुं कीअं मल्हायो हिते? तमामु सुठो ॾींहुं गुज़रियो आहे। फर्स्ट टाइम असां ज़ेबिस्ट में सेलिब्रेट करे रहिया आहियूं। हिन में ईद मिलन पार्टीज़ इन टाइप जा तमामु घणा इवेंट्स असां मुस्लमान थींदा रहंदा आहिनि। उन सां गॾोगॾु असां कम्यूनिटी वारा जेके आहिनि हिंदू कम्यूनिटी आहे उन्हनि खे बि इक्वल अपॉर्चुनिटी ॾींदा आहियूं। हिन टाइप जा इवेंट करण सां ॿारनि खे हिकिड़ी इंजॉयमेंट मिले थी हिकिड़ी इंकरेजमेंट मिले थी त उहे असां बि उन्हनि सां गॾु आहियूं हमेशह हर ॻाल्हि में।